अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़लूस जज़्बनि साण। जी मुंहिंजा दोस्तो, सच पुछो त तव्हांजा काफ़ी तादाद में मैसेजिस SMS आया आहिनि ऐं ख़ुशी थींदी आहे त तव्हां सभिनी दोस्तनि असांजी जेका काविश आहे, मेहरान TV जी काविश आहे, असांजी टीम जी काविश आहे, उनखे तव्हां सहारायो आहे ऐं कोशिशि असांजी बि इहा आहे त वधि खां वधि असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदा हलूं, ईंदड़ नस्ल खे ॿुधाईंदा हलूं त सिंधी फिल्मुनि जी बि हिकिड़ी तारीख़ रही आहे, सिंधी फिल्मुनि जो बि हिकिड़ो मक़ाम हो, पर हाणे उहो मक़ाम उरूज ते हो, ज़वाल ते आयो, छो आयो, उन कई सबबनि। हर हफ़्ते महिमान ईंदो आहे, उनजे महिमान सां जेका गुफ़्तगू थींदी आहे उनजे बारे में बि उन जेका ज़वाल ऐं तारीख़ जेका रही आहे त हर महिमान पंहिंजे हिसाब सां पंहिंजी राय ॾींदो आहे। अॼु असांजे स्टूडियो में जेको मुंहिंजो ख़ासि महिमान आहे, सच पुछो त उहो कंहिं तारुफ़ जे मुहताज कोन्हे। फिल्म हुजे, स्टेज हुजे, रेडियो हुजे, टेलीविज़न हुजे, उन में साईं जन जो पंहिंजो हिकिड़ो मक़ाम आहे। मुंहिंजो दोस्त आहे डॉक्टर मजीद आबिद। अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा। वालेकुम अस्सलाम सर, वालेकुम अस्सलाम। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं मेहरान चैनल जो वॾी वॾी महिरबानी जो असांखे हीउ मौक़ो फ़राहम कयो जी जी जो हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे वक़्तु ॾिनो जो असां पंहिंजे उन सिलसिले में कुझु ॻाल्हायूं। डॉक्टर साहब, मुंहिंजो तव्हां सां ताल्लुक़ जेको आहे सो सम्झां थो त 30 साल 35 साल रहियो आहे रेडियो सां, अञा मथे, माना पोइ इहो मथे अची वरी तव्हां मुंहिंजी उमिरि खे माना वधायो पियो, ख़बर पइजी वेंदी हूंअ अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ठीकु आहे। अच्छा, असां तव्हांखे डॉक्टर साहब माना जेको मूं तव्हांखे ॾिठो आहे त मूं तव्हांखे स्टेज ते बि ॾिठो आहे, मूं तव्हांखे रेडियो ते बि ॾिठो आहे, पाड़े सिरी बि रहिया आहियूं। तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि सच पुछो त जेके पंहिंजे फील्ड में जेके आहिनि उहे माना एंड तोड़ी वेंदा आहिनि, उनखे बि आख़िर किथे आहे जेका एंड जेका हूंदी आहे। त माशाअल्लाह तव्हांजो बि जेको कंट्रीब्यूशन रहियो आहे फन जे हिसाब सां, उहो माना बिल्कुलु हिकिड़ा माण्हू माना जुनूनी हूंदा आहिनि, ऐं उहो लफ़्ज़ नथो चई सघां, पर जेके तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त माना चरिया खरिया माण्हू हूंदा आहिनि। आहियूं बि चरिया खरिया, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ठीकु आहे न, तव्हांजो हिकिड़ो फन सां हिकिड़ो रहियो आहे त हीअ जेका असां कोशिशि कई आहे, जेका असां प्रोग्राम शुरू कयो आहे, तव्हां ॾिठो पवंदो हुन में तमामु घणी जेका कंट्रीब्यूशन आहे साईं मोराई साहिब जी आहे, उनखां पोइ मुर्तज़ा मजबूर साहिबु जेको हींअर आयो आहे, असांजो प्रोग्राम मैनेजर आहे, उनजी बि सच पुछो ॾाढी कोशिशि रही आहे। हिन खां अॻु में जेके दोस्त हुआ उन्हनि जो बि तावन हूंदो, पर असां सभिनी जी गॾियल जेका काविश इहा आहे त असां पंहिंजी नसुल खे ॿुधायूं त सिंधी फिल्म का हाणे शुरू कान थी आहे, का हाणे ख़तमु कान थी आहे, 1940 खां वठी सिलसिलो हलियो आहे, दौर हलिया आहिनि, वरी दौर स्टॉप थिया आहिनि, ऐं उनखां पोइ छो स्टॉप थिया आहिनि इहा हिकिड़ी वॾी कहाणी आहे, इन जो वॾो हिकिड़ो हिसाबु आहे। पर ख़ुशी जी जेका ॻाल्हि आहे डॉक्टर साहिबु, उहा इहा आहे त असांजे सिंध जे माण्हुनि जेका फिल्म लॻी आहे उन वक़्त में तारीख़ में उनखे भरपूर मोट ॾिनी आहे। सही था चओ, सही, बिल्कुलु सही आहे, बिल्कुुलु सही आहे। ऐं डॉक्टर साहिबु जेके फ़नकार आहिनि या जेके मूसीकार आहिनि, जेके पुराणा आहिनि, जीअं साईं हयातुल शाह बुखारी आहे या मुश्ताक चंगेज़ी साहिबु 10-12 साल पहिरीं तो ॻाल्हियूं कंदो, या तव्हां बज़ाते ख़ुदि ॻाल्हियूं कंदा हो त फिल्म लॻी, उहा हिकिड़ो धार मसइलो आहे त के फिल्मूं 6-8 महीना बि यानी कि हलंदियूं हुयूं सिनेमा ते, ऐं के माना जेके फिल्मूं हुयूं से 6 हफ़्ता 8 हफ़्ता, पर का बि फिल्म फ्लॉप कान वई ऐं का बि फिल्म अहिड़ी न हुई जंहिंमें प्रोड्यूसर दाहूं कयूं हुजनि त यार आऊं त हिते तबाह थी वियुसि मूं। माना इहो तव्हां छा था सम्झो डॉक्टर साहिबु, इहो क़ौम जी मोहबत न आहे? अला अशरफ साहिबु, ॻाल्हि हीअ आहे त जेके प्रोड्यूसर साहिब हुआ, इन जा फाइनेंसर, प्रोड्यूसर, इहे मोस्टली मूंखे चवणु न खपे इहो, पर तक़रीबन नान सिंधी हुआ। वाह। यानी उन्हनि खे असांजे सिंध जी सकाफ़त जी एतिरी ख़बर न हुई। जी हा। पर
असांजा आर्टिस्ट तक़रीबन सभु सिंधी आर्टिस्ट हुआ जीअं मुश्ताक चंगेजी मरहूम साहब आहे, वसीम हो, वसीम आहे, कुर्बान जिलानी, या पंहिंजो काफ़ी महबूब आलम साहब हो, साईं अब्दुल कपूर साहब जन हो, इन्हनि इहे पैदाई फन जे लाइ थिया। इन करे छाकाणि त इन्हनि जो ॿी कंहिं फील्ड में उहो हली कोन थी सघिया। मक़सदु हिकिड़ो अलाह ताला कंहिंखे मख़सूस हिकिड़ी जॻह ॾींदो आहे त बाबा तव्हांखे हिन कम जे लाइ तव्हांखे असां मोकिलियो। त तव्हां छा था सम्झो त तव्हांखे हिकिड़ो मामूली मिसाल आहे, मूंखे इजाज़त। मुश्ताक चंगेजी साहिब जो उरूज हो, असां रेडियो ते या कोई स्टेज ते हिकिड़ो ॿ ड्रामा कयासीं या टीवीअ ते हिकिड़ो ॿ कयासीं, हिकिड़ी फिल्म में मूं कमु कयो। हा, त ऐं हीअं गाॾी खाते मां ईअं अचां पियो त मूंखे कंहिं चयो त मुश्ताक चंगेजी साहिबु हिन में गोल बिल्डिंग जे पासे में बीठो आहे। ऐं तव्हां तकिड़ो मूं चयो झलक ॾिसां, माना एॾो मशहूरु फनकार उहो रुगो मिली हथ मिलाईंदासीं हुन सां। असांजी अहिड़ी का हैसियत उन ज़माने में कोन हुई, न हींअर बि असीं सादा माण्हू आहियूं। सो गोल बिल्डिंग ते आयसि त चयूंसीं हाणे हींअर सदर ॾांहुं निकिरी वियो आहे। वरी उतां भॼ भॼां सदर में बि चऊं हाणे निकिरी वियो आहे वरी हीराबाद ॾांहुं। वरी केॾी महिल रक्षा बि हूंदी हुई या केॾी महिल पंधु बि वञिबो, तिलिक चाड़ीअ तां मथे करे भॼ भॼां। नेठि मूंखे मुलाक़ात साईं सां मुंहिंजे नसीब में कोन हुई, न मुलाक़ात थी। पर वरी हिकिड़ो अहिड़ो दौर बि आयो जॾहिं थोरो घणो ईअं खणी चइजे त सिंधी फिल्मुनि जो ज़वाल जेॾी महिल आयो तॾहिं साईं रेडियो पाकिस्तान में बि असां माना कमु उते कयोसीं। पोइ साईं सां मुंहिंजी उते मुलाक़ात थी, इहो मूं ॿुधाई मां सॼी, मुंहिंजो चई यार तूं मूंखे तूं कंहिं तरीक़े सां चई आउं उते बीह रहां। मूं चयो साईं उन टाइम ते तव्हां कंहिंजी ते ॿुधी बाबा, तव्हां उन टाइम ते मां तव्हांजी ॻाल्हि थो कटियां, जेका जीअं तव्हां ॻाल्हि कई त असांखे यादि हूंदो, असीं नंढड़ा हूंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हैदराबाद में 8 जी राति, मुहर्रम जी 8 जी राति 7 जो ॾींहुं सेजूं निकिरंदियूं हुयूं सदर में, त उते ख़बर पवंदी त मुश्ताक चंगेज़ी कारा कपिड़ा पाए ईंदो आहे। पोइ सच पुछो त असां हुनखे ॾिसण लाइ वाक़ई ॾिसंदा हुआसीं। मुश्ताक चंगेज़ी उहो पिण सां गॾु बीठो हूंदो, हलंदो, त माना उहो जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो मज़ो हूंदो साईं, रुगो मिली हथ मिलायूं। ऐं उहो दरवेश माण्हू हो उन टाइम ते, पंहिंजो उर्गू जोश, तंहिंजे करे उहा शइ हुन में अलॻि हुई। पर असां जेॾी महिल हुनखे ॾिठोसीं त ही दरवेश हो। यकीन करियो त जंहिं कमरे में साईं ऑफिस में वेंदो, अरे डॉक्टर मजीद अची बाबा चांहि केक घुरायो त कचहरी कंदासीं। पोइ कुझु हुनजी लिखणी बि हुई, कुझु लिखंदो हो, ड्रामा वग़ैरह उहे कयासीं, कुझु फीचर हुन लिखिया, कुझु हुन खां पोइ डॉक्यूमेंट्रीज़ हुन लिखियूं। पोइ एग्रीकल्चर प्रोग्राम जो बि हू माना लिखंदो हो, उन में असांखे चवंदो बाबा तव्हां कमु कयो, लाइव बि प्रोग्राम माना कयोसीं। पर हुनखे उहो मूंखे साईं सॼी ज़िंदगी मूंखे उहो जेको हिकिड़ो त जाखोड़ जॻह करी मुंहिंजी मुलाक़ात न थी, ऐं ॿियो जेको केक ऐं चांहि, माना उहो ॿई आहिनि अलॻि अलॻि शयूं, पर असांखां विसरनि कोन थियो। अच्छा डॉक्टर साहिबु, हाणे सच पुछो त ख़बर ई कान पई, माना गुफ़्तगू में एतिरो थिए। मुंहिंजो मतिलबु हो त मां तव्हांखे घुराए जीअं अॼु जेका फिल्म आहे साहे रंग महल, उनजो नग़मो ॿुधायां, पर हींअर टाइम थियो आहे साईअ जो, त साईअ खां पोइ वरी अचूं था। ठीकु आहे साईं। त दोस्तो, सिलसिलो प्रोग्राम जो शुरू आहे, डॉक्टर साहिब सां ॻाल्हि ॿोल बि शुरू आहे, पर वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो। नंढड़ी साईअ खां पोइ वरी असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। जी मुंहिंजा साईं, प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार में असीं हिकु दफ़ो वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मुंहिंजो महिमान आहे डॉक्टर मजीद आबिद, ऐं डॉक्टर साहिब सां ॻाल्हि ॿोल हली रही हुई। साईं मुश्ताक चंगेज़ी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल कई त साईं लिखंदो बि सुठो हो, ऐं उनखां पोइ ॻाल्हि ॿोल बि थींदी हुई। पर तव्हांखे थोरी यादगिरी ॾियारियां त उन हिकिड़े कमरे में आउं ऐं मुश्ताक चंगेज़ी गॾु वेहंदा हुआसीं। सही आहे। आख़िरी दौर हो जो कंहिं वक़्त में थोरे वक़्त लाइ मां जेको सिंधी ड्रामा जी प्रोडक्शन कई रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते, त सच पुछो त हिकिड़ो त मूं किताब पढ़िया हुआ मुश्ताक चंगेज़ी जा, उनखां पोइ जेके हू ॻाल्हियूं कंदो हो, त सच पुछो डॉक्टर साहिब त असीं पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदा हुआसीं उन टाइम में मुश्ताक चंगेज़ी सां कचहरियूं।
अब्दुल हक अबड़ो कंहिंसां घटि कोन हो, बिल्कुलु AR बलोच कंहिंसां घटि कोन हो, बिल्कुलु मुश्ताक मुग़ल सां कचेरियूं थींदियूं हुयूं, या उन खां अलावा काफ़ी फ़नकार जेके हूंदा जिन जो लाॻापियो सिंधी फिल्मुनि सां हूंदो हो, पोइ आख़िर में उहो दौरु आहे डॉक्टर साहिब त उन सां बाक़ाइदा ईअं माना गॾु हूंदा, मुलाक़ात थींदी, मुलाक़ात थींदी, पोइ जेके वक़्त जूं ख़बरूं ॿुधाईंदा हुआ, जेके यादगिरियूं ॿुधाईंदा हुआ, सच पुछो त असांजे लाइ सबक़ु आमोज़ हो, सबक़ु आमोज़ हो। ऐं हिकिड़ी दिलचस्पीअ जो बाहिस थींदो त यार हिननि कीअं ॾुखियो वक़्तु गुज़ारे ऐं हिन उरूज ते कीअं पहुता। अब्दुल हक अबड़े साहिब मरहूम जी ॻाल्हि आऊं कयां त 20 साल खां असांजी मतिलबु पहिरीं त दुआ सलाम हुई, पोइ असांजी दोस्ती थी, पर रूहानी गांढापो थी वियो, उनमें आउं बि शामिल हुउसि, कहीं बि शामिल हो। त कैफे जार जेका उते केक चांहि उते 2-2 कलाक 1.5 कलाक असीं उते वेंदा हुआसीं, ज़माने भर जूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, तव्हां बि ईंदा हो, या साईं सैयद साले मोहम्मद शाह साहिबु, उहे ड्रामा वग़ैरह। ऐं चवां थो हर हिकु हिकिड़ो दीवार ऐं सीरियल हो टीवीअ जो, उन में साईं सैयद साले मोहम्मद शाह जो हिकिड़ो रोल हो इंस्पेक्टर जो, इंस्पेक्टर रांझो ख़ान साईं कमाल, रांझो ख़ान त हुनखे सूबेदार रांझो ख़ान त उहे हिकिड़ा जॾहिं आया हुते दुरानी साहब हुया, उन चयो त आप इंस्पेक्टर उसको सूबेदार रांझा खान को नहीं जानते हो? चई नहीं मैं नहीं जानता हूँ। चई कमाल है, पूरी दुनिया मेरे को जानती है, आप नहीं जानते हो? जानते त इहे नंढा नंढा डायलॉग, पर मशहूरी केॾी थी उन्हनि जी, साईं मशहूरी थी। अच्छा ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधायां त अब्दुल हक अबड़े साहिब जी तव्हां ॻाल्हि कई त फिल्म महबूब मिठा में साईं विलियन थियो आहे। अच्छा उहो वरी साईं असांखे किसा ॿुधाईंदो, पर जॾहिं हाणे मूं फिल्म ॾिठी साईं कमाल जी, यानी हिकिड़ो पासो माना पाण अमूमन उस्ताद चवंदा हुआसीं हुनखे, अब्दुल हक अबड़े साहिब उस्ताद चवंदा हुआसीं, हिकिड़ो पासो सड़ियल आहे ऐं भठे जो मालिक आहे, ऐं बाक़ाइदा पोइ जेका हीरोइन आहे उनखे अगवा करे पियल, पर साईं कमाल जो आहे। अच्छा उन खां पोइ जेका मूं ॿी फिल्म अब्दुल हक अबड़े साहिब जी ॾिठी धरती ऐं आकाश, उन में उहा तव्हां फिल्म ॾिसिजो न तव्हांखे मौक़ो मिले, उन में साईं उन में बि उस्ताद जेको आहे सो विलियन थियो आहे, पर मज़ाहिया विलियन, माना उस्ताद चाकूबाज़। त ॾाढो ज़बरदस्त सीन आहे डॉक्टर साहिब उन में, छा आहे जो उस्ताद चाकूबाज़, माना हिन उस्ताद खे हिन पासे ईअं चाकू हूंदा हिन पासे, त माण्हू ईंदा आहिनि, फलाणे माण्हू खे माराइणो आहे, ॿुधाए कहिड़ो कद आहे छा आहे, ऐं उन हिसाब सां। हाणे हिकिड़ो माण्हू आहे मुश्ताक जसकानी, अच्छा उहो तव्हांखे ख़बर आहे कमाल जो आर्टिस्ट आहे, ज़बरदस्त एक्टर, उहो साईं ईंदो आहे अब्दुल हक अबड़े साहिब वटि, त उस्ताद मूंखे हिकिड़ो माण्हू जेको माराइणो आहे, त अबड़ो साहिब चवंदो आहे ठीकु आहे, घणा पैसा अथई? चई मूं वटि पैसा आहिनि 1500, त चाकू कढंदो आहे, त हू ॾिसी हुनखे चवंदो आहे ये मूंखे माण्हू माराइणो आहे, को कुकुड़ कहाणी कान्हे। सच पुछो त हाणे इहो जेको पाण जेका ॻाल्हि कई त पाण खिल अची, पर सच पुछो त इहा जेका माना फिल्म हुई उन में एॾो मज़ो हो साईं, एॾी ज़बरदस्त ॻाल्हियूं हुयूं। हाणे इहे सभु शयूं हुयूं, फनकार हुआ। डॉक्टर साहिब हाणे तव्हां सां ॻाल्हि ॿोल त काफ़ी हली रही आहे, ऐं जेके असांजा नाज़रीन आहिनि उहे बि सोचींदा त हाणे ॻाल्हि ॿोल सां गॾु कुझु न कुझु नगमो हुजे, त अॼु जेका जंहिं फिल्म ते पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदासीं उनजो नालो आहे रंगमहल। तेरहीं फिल्म, सिंधी तेरहीं फिल्म जेका आहे, असां बाक़ाइदा पंहिंजे दोस्त खे ॿुधाईंदा हलूं त पहिरीं सिंधी फिल्म, ॿी, टी, हाणे तेरहीं ते पहुता आहियूं। तेरहीं फिल्म ठही आहे रंगमहल। रंगमहल जी बि मूं कहाणी मूंखे ख़बर आहे, मूं फिल्म ॾिठी आहे, पर छो न जो नगमो ॿुधूं, हुन खां पोइ वरी ॻाल्हि ॿुधूं। बिल्कुलु ॿुधूं, बिल्कुलु छो न ॿुधूं साईं। रंगमहल मुंहिंजी ॾिठल आहे, पर काफ़ी पुराणी फिल्म आहे, रंगमहल मूं ॾिठी आहे। अचो जलवे सां हीअ दिल सजाया, महबूब जे जलवे सां हीअ दिल सजाया, हिकु शम्म वफ़ा पंहिंजे अखियुनि में जलाया, महबूब जे जलवे सां हीअ दिल सजाया।
पग मन झुकाया मेहमान गुलसितां जा तुंहिंजा गीत गाया बुलबुल जी सदा हर सू हर शाख ताईया महबूब जे जलवे सां या दिल सजाया पसी शोख तुंज मखड़ी तारा बुवसन नाही पखड़ी हुते अज मूशर मकान काई चंद रोशनी को भाया सजनन खां पिराइया महबूब जलवे सां या दिल सजाया तुझो प्यार राम कदर तुझी दी दुआ हयाती हसरत रही न दिल में ना है तमन्ना बाकी उल्फत तव्हांजी मूले यही सारी खुदाइया महबूब जे जलवे सां हिय दिल सजाया हिक शम्म वफा पंहिंजे अखियन में जलाइया महबूब जे जलवे सां हिय दिल सजाया जी डॉक्टर साहब की था पायूं साईं ज़बरदस्त आउं चवां थो सिंधी फिल्मुनि जा जेके नग़मा गीत इहे माण्हूअ खे हिकिड़े क़िस्म जो मैसूर करे छॾींदा वाह, मैसूर जेको ओहो वाह साईं, ऐं आउं त माना थोरो इन में बदनसीबी ऐं सभु फिल्मूं न ॾिसी सघियो आहियां मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो जेकॾहिं जी तव्हांखे जी बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब टाइम अचे चांडो की फिल्म लॻी न्यू मैजेस्टिक सिनेमा में जी हाँ। जंहिंमें हाणे हींअर प्लाज़ा वग़ैरह प्लाज़ा ठाहियो ठहियो अथनि उन टाइम में अच्छा ॿाहिरि बोही चणा या मूंगफली इन जो ठेलो लॻल हूंदो अंदरि हिकिड़ो स्टॉल हो जंहिंमें डबल रोटी पकोड़ा दाल पकवान या दाल इहो मां अॻी फिल्म में ज़िक्र करे चुको आहियां चङो जो तव्हां आयो त उन में मूंसां गॾु साईं इहो चांडो की मरहूम अब्दुल कबरो साहिबु आऊं ऐं गुल हसन ख़ासकेरी साहिबु इहे असीं टे ॼणा ॾिसण वियासीं अॻी मथी सीट ते वेठल हुआसीं गैलरी में गैलरी में जेका वेझी त फिल्म अञा वेझा वेठासीं त फिल्म असांखे अञा थोरो वेझो नज़र अचे ख़बर पए पोइ इंटरवल थियो त उते वियासीं उहो डबल रोटी पकोड़ा दाल सॼो वठी वरी असीं आयासीं उते ऐं उते जी चांहि बि तमामु घणी मशहूरु हुई मक़सदु मुंहिंजे चवण जो इहो त इहो दौरु साईं विसरण जो आहे कोन्हे हा हा डॉक्टर साहब इहे कल्चर जा हिसा हुआ सच पुछो त मज़ो अहिड़ो आयो जो छाकाणि त साईं उन ते तबसरो बि कंदो रहियो ऐं वरी गॾु डबल रोटी पकोड़ा ऐं इहो बि पर आउं चवां थो त हिकिड़े महान आर्टिस्ट सां जंहिं ख़ुदि कंहिं फिल्म में कमु कयो हुजे ऐं उन सां गॾु तव्हां फिल्म ॾिसो था ऐं उन ते जेको असां ॻाल्हि ॿोल करियो था इहो इहे जेके लम्हा हूंदा आहिनि साईं इहे त कमाल जा लम्हा हूंदा आहिनि साईं आउं चवां थो त इहे साईं तव्हां ए.आर. बलोच साहिब जी ॻाल्हि कई तव्हां मुश्ताक चंगेज़ी मरहूम साहिब जी ॻाल्हि कई उन खां पोइ मुश्ताक मुग़ल साहिब जी ॻाल्हि तव्हां कई इहे सभु याकूब ज़करिया साहिब जंहिं पंहिंजा ॾंद वीचारे कढाए छॾिया आहिनि हिन में आउं वरी मज़ाक कंदोसि त बाबा तोखे इहा बीमारी तंहिंजे करे ॾंद तुंहिंजा सभु निकिरी विया बहिरहाल फिल्म जे करे कढाई फिल्म जे करे कारवां हुई पंहिंजो ड्रामो हो अच्छा ड्रामे ड्रामे जे करे
मक़सदु मुंहिंजो चवण जो इहो हो त इहे एॾा वॾा फ़नकार हुआ, असीं उन जे साम्हूं हिकिड़ा पितकड़ा माण्हू हुआसीं, पितकड़ा था चऊं। असांखे फ़न जी एॾी का ख़बर कोन्हे, पर उन्हनि सां रही कुझु अचे में लूण बराबरि असीं सिखियासीं। ऐं हिन वक़्तु बि इहो थो चवां त असांखे कुझु कोन थो अचे, पर उन्हनि जी जेका थोरी घणी असांखे सिख्या आहे, उस्ताद नादिर बलोच साहिबु उहो मूंखे फिल्मुनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो, बॉम्बे जूं ख़बरूं ॿुधाईंदो हो, लाहौर जूं ख़बरूं ॿुधाईंदो हो। त छा माना उहे पंहिंजूं जेके हुननि तजुर्बा जेके हुआ, यादगिरियूं तजुर्बा, कहिड़े नमूने उते जा उन टाइम जा जेके डायरेक्टर हुआ से हुननि सां कहिड़ो रवैयो रखंदा हुआ, ऐं हू हिकिड़े पासे ईअं कुंड में वेही रहंदा। पोइ जॾहिं डायरेक्टर वॾा वॾा जेके उन्हनि खे अहसासु थींदो त असां ग़लति ॻाल्हायो आहे, पोइ हुन खां वञी हिकिड़े क़िस्म जो माफ़ी वठंदा, उन्हनि खे बाक़ाइदे परचाए वरी वापसि वठी ईंदा। अच्छा डॉक्टर साहब, जेका तव्हां ॻाल्हि हींअर कई थोरी देरि अॻु में, त तव्हां चांडोकी फिल्म, हाणे इहो कहिड़ो दौरु आहे त यादि पए? इहो साईं आउं सम्झां थो 37 साल या 40 साल, ऐं 38-40 साल पुराणी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं आउं तव्हांखे चवां त अञा बि थोरो मथे आहे साईं, इहे फिल्मूं जेके आहिनि तव्हां जेकॾहिं चओ त पंहिंजी उमिरि ॿुधाए छॾियां, बाक़ी हाणे असली मसइलो इहो। जेकॾहिं 40 साल जी उमिरि में डॉक्टर साहिब तव्हां 50 साल जी उमिरि में फिल्म ॾिठी आहे, त माना तव्हां जेको उन टाइम में 35 साल उमिरि हो, त माना तव्हां 50 साल जा आहियो। बाबा इहो 38-40 ते रहण ॾियो, छाकाणि त असांजी उमिरि तक़रीबन इहो 32-33 साल उमिरि हुई उन ज़माने में। ऐं तव्हां यकीन कोन कंदो त इन्हनि खे असीं ॾिसी सिखियासीं, ॾिसी। अच्छा डॉक्टर साहिब जी, त मां तव्हांजे क़त कलामी ॻाल्हि कयां पियो त हैदराबाद में ई तव्हांजो घणो माना रहण थियो, हैदराबाद शहर में आहे, आउं बि जहिड़ो करे हैदराबाद शहर में आहे। डॉक्टर साहिब कीअं त भाई बचपन खां वठी को तव्हांखे शौक़ु हो फिल्म ॾिसण जो, फिल्म में कमु करण जो, को जुनून या को तजुर्बो? फिल्म में कमु करण जो शौक़ु कोन हो, ॾिसण जो शौक़ु ज़रूरु हो। अच्छा, कमु करण जो शौक़ु हो? कमु करण जो न। तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां थो त 11-12 सालनि जी मुंहिंजी उमिरि हुई, 3 या 4 अंग्रेज़ी मां पढ़ंदोसि नूर मोहम्मद हाई स्कूल में। उन ज़माने में पंहिंजो रेडियो पाकिस्तान जो पुराणो जेको हूंदो हो रेडियो स्टेशन, होम स्टेट हॉल में पंहिंजो तिले जी चढ़ाई मथी, इते अदा मुस्तफ़ा कुरैशी साहिबु हिकिड़ो प्रोग्राम कंदो हो, ॿारनि जी बारी। हाणे इहा ॻाल्हि करियो पिया 56 जी? बिल्कुलु, 11-12 साल, 1966। इहा जेका रेडियो स्टेशन क़ाइमु थी आहे हैदराबाद जी, इहा थी आहे 55 में, त लाज़मी 57 या 58 जी ॻाल्हि करियो। अदी माताब चना असां सां ॿारनि जे प्रोग्राम में गॾु ईंदी, आऊं ईंदोसि, ऐं अदा मुस्तफ़ा असांजो भाईजान मुस्तफ़ा कुरैशी, छा हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़। ऐं पोइ त हू एॾो माना मशहूरु थियो जो, पर हो रेडियो पाकिस्तान मां। जी हा, रेडियो पाकिस्तान में आउं चवां थो त अहिड़ा फ़नकार हुन मां निकिता, अहिड़ा फ़नकार। अनवर सोलंकी मरो, तव्हां ॾिसो छा हुन माना टीवीअ ते पंहिंजो हिकिड़ो धाको ॼमायो, या कुझु फिल्मनि में हुन कमु कयो। महबूब आलम साहिबु तव्हां ॾिसो, उन पंहिंजो धाको छा विहारियो। ऐं लाहौर जे हिकिड़े ड्रामे वारिस में जेको हुन कमु कयो, अञा ताईं उहो ॿियो को माण्हू करे न, वारिस न थियो आहे, वारिस न थी सघियो। डॉक्टर साहिब हाणे वारिस खे हिते पाण ॻाल्हि अध में छॾियूं था, वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, हुन खां पोइ वरी ॻाल्हि कंदासीं माना साईअ जो वक़्तु आहे। त दोस्तो वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, साईअ खां पोइ वरी असीं पंहिंजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। जी मुंहिंजा साईं, प्रोग्राम में हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चवां थो। डॉक्टर साहिब जेका तव्हां ॻाल्हि कई पिए त वारिस में जेको कमु कयो महबूब आलम, हुन खां पोइ सिंधी फिल्मुनि में हुन जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो। अहिड़ा कई फ़नकार हुआ जिन ॿाहिरि वञी पंहिंजे पाण खे मंझरायो, पर हुनजी जेका बेसिक हुई, जेको हुनजो थंभो हो या हुन जेका पीढ़ हुई, सिख्या घर, उहो फिल्म सिंधी फिल्म हुई। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। त डॉक्टर साहिब हाणे जेका मूं तव्हां सां ज़िक्र कयो त जेका सिंधी तेरी फिल्म ठही आहे साईं, हुनजो नालो आहे रंग महल। रंग महल, हाणे उनजी कहाणी त जेकॾहिं आउं ॻाल्हाईंदुसि या उनजे तबसरो कंदुसि त असांजे प्रोग्राम हिकिड़ो ॿियो करिणो पवंदो, पर बहरहाल मुख़्तसर दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त दोस्तो पेशकार इदारे जो नालो हो लाल फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ अथव 25 सेप्टेंबर 1970। पेशकार जो नालो आहे गुलबाज़ ख़ान। फिल्म साज़ जो नालो आहे सैयद सैफुल्ला शाह। मुआविन आहिनि लालचंद सोहबत ख़ान,
मूसा कलीम, हिदायतकार आहे SY अहमद ऐं उन जो मुआविन आहे सैयद अहमद शुजा, असिस्टेंट हिदायतकार आहे मंज़ूर अहमद मगोल, कहाणी आहे शाह असद जी, मकाला निगार मूसा कलीम ऐं मुश्ताक जिस्कानी, अक्कासी आहे नज़ीर हुसैन जी, साउंड रिकॉर्डिंग जो नालो आहे मशहूर कादरी ऐं उन जो असिस्टेंट आहे M खान चांद, तदवीन आहे M अकील जी ऐं उन जो मुआविन आहे SM अकील, मेकअप मैन जो नालो आहे मोहम्मद हनीफ़, उन जो असिस्टेंट आहे सईद ऐं ड्रेस जेको डायरेक्टर आहे उन जो नालो आहे मास्टर बदर, आर्ट डायरेक्टर जो नालो आहे M इब्राहिम, स्टिल फोटोग्राफी ॾिनी आहे DK अख्तर ऐं मुआविन ख़ासि प्रोसेसिंग जेका इंचार्ज हुआ SM तकी, डांस डायरेक्टर जो नालो आहे अज़ीज़ ऐं याकूब, पब्लिसिटी इंचार्ज जो नालो आहे M अफ़ज़ल ऐं सेटिंग कई आहे बबन ख़ान ऐं साईं उनखे जेका शाइर आहिनि हिन फिल्म जो उन में मूसा कलीम सर फ़हिरिस्त आहे ऐं मूसीकार आहे फिरोज़ गुल, उन जो असिस्टेंट आहे सईद, गुलूकार आहिनि मलका तरन्नुम नूरजहां, रूना लैला, दीना लैला, मोहम्मद यूसुफ, दीन मोहम्मद शेख। दीना लैला ते पोइ ॻाल्हाईंदासीं, रूना लैला जेका भेण हूंदी। जी जी। ऐं साईं हिन जा जेके अदाकार आहिनि उनमें मापारा, रशीद ऐं जेको रशीद हमीरानी, पर हिन में नालो रशीद आहे, रशीद हमीरानी जेको सिंधी जेको ख़बरूं पढ़ंदो हो कराची मर्कज़ तां, ठीकु आहे साईं, ही मथे रहंदा किले खां मथां, ठीकु आहे साईं, दिलबर, नाज़ बेगम, अब्दुल हक अबड़ो, खुर्शीद बेगम, ओस्मान, वज़ीर अली, कमाल ईरानी, शहबाज दुरानी ऐं उन खां अलावा काफ़ी नवनि फ़नकारनि हिन फिल्म में हिसो वरितो। ही फिल्म साईं मॉडर्न फिल्म स्टूडियो कराची में रिकॉर्ड थी ऐं हिन फिल्म जा नग़मा कमाल जा नग़मा हुआ, जेके हिकिड़ो नग़मो त पाण ॿुधो हो ऐं ॿियो नग़मो जेकॾहिं तव्हां चओ त तव्हांखे ॿुधायूं। साईं छो न, असांजो त शौक़ु ई इहो आहे ॿुधाइण जो जेको तव्हां ॿुधो, जेके नाज़रीन आहिनि उहे ॿुधनि, उन खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं।
डॉक्टर साहब की था भाइयों साईं आउं चवां थो मूं पहिरीं ॻाल्हि कई त ही हिकु सिंधी फिल्मनि जे उरूज जो ज़मानो हा, हो, हा, हा। उरूज जो जी 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 ऐं इन में जेके बि सिंधी फिल्मूं ठहियूं थे से उन्हनि जी रछ टुटंदी ई कोन हुई। अच्छा ईअं साईं सम्झो। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त रंगमहल फिल्म जेका आहे जेको थीम आहे जेको नालो आहे उहो रंगमहल बेसिकली जेको माना जेका कहाणी ॾिनी वई आहे उहो हिकिड़ो खंडर आहे ठीकु आहे न हिकिड़ो खंडर आहे पोइ उते जेको आहे सो के माण्हू ते जुआ रहनि था उन तां ही कहाणी जेका उहो थीम खयो वियो आहे ऐं हिन फिल्म जी जेका आहे जेका शूटिंग जेका आहे उन वक़्त में टंडे आदम में थी हुई अच्छा जी हा टंडे आदम में थी हुई ऐं मज़े जी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां हिन में हिकिड़ो नालो मेंशन न आहे उहो फनकार जेको सो तमामु हिकिड़ो जेको न हिकिड़ो महिमान अदाकार सैयद सालिम अहमद शाह बि हिन फिल्म में कमु कयो अच्छा महिमान अदाकार में जी हा सैयद सालिम अहमद कमाल जी फिल्म आहे ऐं ख़ासि करे रशीद हमीरानी जेको आहे उहो हिन फिल्म जो हीरो थियो आहे ऐं मापारा हिन फिल्म जी हीरोइन आहे मापारा जो पंहिंजो हिकिड़ो दौर हो उरूज हो उरूज हो उन खां पोइ काफ़ी ॿियूं जेके ऐं चकोरीअ जी भेण हुई शायदि न साईं चकोरी भेण कान हुई मापारा चकोरी भेण कान हुई मापारा जेका असां चकोरी उन खां पोइ काफ़ी वक़्त खां पोइ आई आहे ऐं पोइ उन खां पोइ वरी साईं हयात अली शाह बुखारी जी ॻाल्हि कंदो आहे त वरी हिकिड़ो उन्हनि जो इश्क थियो वरी माना इहे फिल्मी दुनिया में त वरी इहे कहाणियूं बि त आहिनि न साईं सही आहे सही डॉक्टर आहे कूड़ियूं या सचियूं थियनि थियूं अरे कूड़ियूं या सचियूं पाण ख़बर कान्हे सही आहे। पाण त ॻाल्हि कंदासीं त जेका उन वक़्त में जीअं थींदो हो साईं शादियूं थियूं ठीकु आहे न जीअं हाणे तव्हांखे ॿुधायां त रानी जी जेका शादी थी उहा बि चवंदा त हिदायतकार जेको तमामु हिकिड़ो मशहूरु हिदायतकार हो मूंखे नालो कोन पियो अचे हुन सां शादी थी ख़ासि करे पंजाबी फिल्मुनि जी तमामु नामवर हीरोइन हुई नजमा नजमा हा ठीकु आहे नजमा तव्हांखे यादि बिल्कुलु हूंदो यादि आहे, जे बिल्कुलु। ख़तरनाक फिल्म में कमु कयो उनजी शादी वरी टंडे आदम जे हिकिड़े हिकिड़ो ज़मींदार हो रईस ग़ुलाम मुस्तफ़ा जूणे जो उन सां शादी थी अच्छा उन खां पोइ शादी खां पोइ वरी कॾहिं बि हुन ख़ातून जेको एॾी वॾी आर्टिस्ट हुन कमु न कयो उन खां अलावा ॿियूं जेके शादियूं थियूं माना कराची में जेका सिंधी फिल्मनि जी जेका शादी असांखे यादि आहे त मुश्ताक चंगेज़ी ऐं चकोरी जी आहे डॉक्टर साहब हाणे सच पुछो त ख़बर ई कान पई वक़्तु गुज़री वियो ऐं असांजे डायरेक्टर साहब ॿुधायो त भई हाणे टाइम बिल्कुलु घटि आहे त हाणे डॉक्टर साहब कीअं लॻो तव्हांखे अॼु असांजो प्रोग्राम ही इहो असांजी कोशिशि रही मूंखे बि ख़बर कोन पई त टाइम कीअं गुज़री वियो ऐं मूं तव्हांजा कुझु प्रोग्राम ॾिठा आहिनि जी जी ऐं आउं उन में जेका हीअ ॻाल्हि हींअर करियां थो इन में को तव्हांजी तारीफ़ कोन थो करियां जी जी पर हक़ीक़त ते मबनी जेका ॻाल्हि आउं कंदुसि आउं उन ॾींहुं तव्हांजे घर बि आयो हुउसि तव्हांजी तबियत थोरी ठीकु न हुई पोइ हिकिड़ो किताबु मूंखे तव्हां ॾेखारियो जी हा। जंहिंमें इहे सिंधी फिल्मनि जे हवाले सां जेके तारीख़, हा। फोटोग्राफ्स हुआ या इहे जेको आउं चवां थो त उहो कमाल जो किताबु आहे कमाल जो उन मां तव्हांखे काफ़ी गाइडेंस हुन मां बिल्कुलु सही, मिले हा, थी ऐं उन हवाले सां ऐं तव्हां हीउ जेको प्रोग्राम कयो आहे महरान टीवी चैनल जे ताउन सां तव्हां बिल्कुलु कयो सही, आहे महरान टीवी जो वॾो contribution। मुर्तज़ा मजबूर साहब बि मजबूर आहे आहे, साईं मोराई साहब मोराई आहे। साहब जन आहिनि त इन्हनि हिकिड़े सिंधी फिल्मनि खे नई सुञाणप ॾिनी आहे वाह। जेके माण्हू इन ॻाल्हि खे विसारे चुका हुआ सिंधी 60 फिल्मूं ठहियूं 62 ठहियूं 1940 खां तव्हां ॻाल्हि कई आहे जी। त हींअर हले पियो 2019 2019 इन में माण्हुनि खे काफ़ी शयूं विसरी वयूं जी हा। असीं छाकाणि त इन थोरो घणो अटे में लूणु बराबरि फन सां असांजो लाॻापो आहे कमु कयो अथऊं तंहिंजे करे इहो शौक़ु असांखे हूंदो हो अच्छा तव्हांजी हाणे थी वेंदे वेंदे पर हिकिड़ो सेकेंड ॿुधाए थो तव्हां कहिड़ी फिल्म में कमु कयो मूं हिकिड़ी फिल्म हुई ममता ममता में तव्हां कमु कयो ममता में कमु कयुमि एज़ अ As a डॉक्टर doctor, जेको तव्हांजो profession आहे। उहो पंहिंजो मैडम रोशन अता रोशन अता मरहूम जी। अला हुनखे जन्नत जी, नसीब जी, करे मूं आउं क्लिनिक ते मरीज़ वेठे ॾिसां हीअ मंझंदि जो मूं वटि त हुन कंहिं चयो त हिते क्लिनिक त सुठी आहे चयो उथी हली रिकॉर्डिंग कराए मूं चयो मैडम आउं हीअ मरीज़ पियो ॾिसां छॾ मरीज़नि खे मूं चयो मरीज़नि खे आउं कोन छॾे सघंदुसि तव्हां वियो अधु कलाक में पंहिंजे कंपाउंडर मूं 2-3 कंपाउंड उन्हनि खे आउं थोरो सम्झाए पोइ गाॾीअ में वियासीं टंडे जाम में रिकॉर्डिंग थी हिकिड़ो वॾो ज़बरदस्त क़िस्म जो बंगलो जी जी हुआ मुंहिंजा 3-4 डायलॉग हा पर पर उहे रीटेक थिया छाकाणि मूंखे हिन शूटिंग जी एॾी ख़बर कोन हुई मरीज़ तव्हांजो बिल्कुलु ठीकु थी वेंदो या ईअं आख़िरी हिकिड़ो त भई आख़िरी स्टेज ते आहे मरीज़ ईअं चाहे ॿिया 3-4 जुमिला हुआ ठीकु, ठीकु, ठीकु। पोइ वरी मूंखे अची वापसि उते छॾियऊं नंढो रोल नंढो सफ़ा रोल। नंढो महिमान मुंहिंजे ख़्याल में रोल हो पर आउं हिन महिराण टीवीअ खे आउं साराहींदुसि हर कंहिं ॻाल्हि जे हिसाब सां त
त हुन ही जेका काविश कई आहे ॿियूं बि हुननि जूं काविशूं तमामु आहिनि वॾियूं बिल्कुलु हिन में डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां जी, तव्हां जी, ॾिसो ड्रामा हींअर मुर्तज़ा मजबूर साहब जो हिकिड़ो सिंधी कलाम डायरेक्शन में उन्हनि जो मूंखे हींअर यादि न कुझु ॾींहं अॻु में मूं ॾिठो आहे उहो बि कमाल जी रिकॉर्डिंग हुई इहा कमाल महिनत आहे इहो शौक़ु आहे इहो लगन आहे बिल्कुलु माना जंहिं बि माण्हू खे शौक़ु हूंदो महिनत हूंदी त शइ थो न ऐं उन टाइम ते मूं इहो कलाम ॿुधी फ़ोन कईमांसि फ़ोन कोन खईं पोइ छा सुतो पियो हो या हलवा जी उहा ॻाल्हि थी वई हा, मुर्तज़ा साहिब पाण खे सही ॾिसे आहे, पियो सही आहे। डॉक्टर साहिब इन सां गॾु प्रोग्राम सिंधी फिल्म जो हाणे वक़्तु पूरो थियो जी। ऐं सच पुछो त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सर असांखे ॾिनो आउं चवां थो त तव्हांजी महिराण चैनल वारनि जी मोराई साहब जी मुर्तज़ा मजबूर साहब जे हिन सॼे अमले में जेके ही हिन वक़्तु मौजूदु आहिनि कैमरामैन या जेके उते रिकॉर्ड उन्हनि सभिनी जी महिरबानी जो उन्हनि मूंखे बर्दाश्त कयो आहे दोस्तो इन सां हाणे प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु हाणे पूरो थियो पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त ॾींदा साथ सलामत